साईं, आख़िर छा सोचो अथव? छा वरी छा सोचींदुसि? सोचां थो त मसला ॻाल्हियुनि ज़रिए हल थी वञनि त बहितर आहिनि। पंहिंजा पाण में ईअं न थिए जो सुभाणे हिक ॿिए ते हथियार सिधा करे बीही रहो। पर रावल खान त ज़िदती आहे, त पोइ हू ॻाल्हियूं किथां मञींदो? सुणा साईं, सच पुछी न, हेकर त सोचां थो त अदी खे उतां वठी अची पंहिंजे घर विहारे छॾियां। जेकॾहिं तव्हां ईअं कंदो त पोइ हिसे मां त हुनखे 1 रुपयो बि कोन मिलंदो। ॾिसो साईं, पोइ सोरठ खे तव्हां घर में विहारे केतिरा ॾींहं खाराईंदो? ॻाल्हि इहा नाहे त अदी खे छा खाराईंदासीं, पोइ पंहिंजो नसीब खाईंदी। ॻाल्हि इहा आहे त अदी खे पंहिंजो हक़ मिले, उन खां पोइ ई अदी पंहिंजी ज़िंदगी ख़ुशि गुज़ारे सघंदी। बसि इहो ई मक़सदु आहे। साईं, इहो त सभु कुझु तॾहिं ई थींदो न जॾहिं रावल खान सोरठ खे हिसो ॾींदो। साईं, इहे वॾेरा पंहिंजनि भेणुनि जो बि हिसो खाई वेंदा आहिनि। जीअं कुराड़ा थींदा आहिनि न, त पंहिंजनि धीउ जी बि शादी कोन कराईंदा आहिनि, जीअं उन्हनि जो हिसो खाई सघनि ऐं हक़ बश कराए हुननि खे सॼी ज़िंदगी जे लाइ घर विहारे छॾीनि। त साईं, थोरो सोच, जेके पंहिंजनि न्याणियुनि जा हक़ खाई था वञनि त ॿियनि जी न्याणियुनि खे कीअं हक़ ॾींदा? कंदा हूंदा इहे, पर उहे कंदा हूंदा लावारसनि सां। मुंहिंजी भेण खां लावारस न आहे जो हुन सां ईअं थींदो। अदी जो जेको हक़ हूंदो न, सो त उन्हनि खे ॾियणो पवंदो ऐं असां उन्हनि खां वठी रहंदासीं। इज़त सां ॾींदा त चङी ॻाल्हि आहे, न त ॾाढ सां बि अदी जो हक़ उन्हनि खां वठंदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।